कंदकोट सराफा बाजार वासी सज्जय कुमार पुट नारायण दास नोवलाणी के पुरे सरार नमूने लापता थे। 5 ॾींहं गुज़री विया। वारिस सख़्त परेशान ऐं सरापा एहतिजाज आहिनि। काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद हिंदू नौजवान जो ॾस पतो न पइजी सघो। वारसनि मूजिबि नौजवान जी ॻोल्हा में पुलिस का बि मदद न कई आहे, न ई को तहरुक वरितो आहे। हिंदू नौजवान जे वारसनि पीर नारायण दास, भाउ शंकर लाल ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजे लापता नौजवान सज्जय कुमार जा ॿुधी चंद ऐं संदसि पुट पवन लाल ॾे पैसनि जी ॾेती लेती जो मसइलो आहे। उन्हनि बि संजय कुमार मथां कूड़ो केस दाख़िल करायो हो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां धमकियूं ॾियारींदा रहिया आहिनि, जंहिंजा सबूत असां वटि मौजूदु आहिनि। लापता नौजवान जे वारसनि अमड़ ऐं पीउ जो वधीक छा चवणु आहे, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। संजय कुमार पुट निकिरी वियो आहे। असां ॾाढा परेशान आहियूं, मुंहिंजा ॿार बि ॾाढो रोइनि था, पर संजो ॾाढो परेशान हुयो ॿुधी चंद जे पैसनि जे करे। हिन वक़्तु ॾाढो दुखी आहे, ख़बर न आहे असांजो ॿारु किथे आहे। जेको कयो आहे असांजे ॿुधी चंद जे पैसनि जे करे ॿारु टेंशन कयो आहे, उन काॾे बि वियो आहे। हाणे महिरबानी करे असांखे पंहिंजो ॿारु वापसि वठी ॾियो। कंहिं बि अॻुवां करायो आहे या किथे बि आहे, असां सां महिरबानी कयो, असांखे पंहिंजो ॿारु मोटाए ॾियो। असां हथ जोड़ियूं था, असां सां पंहिंजो साथ ॾिए। असां तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, असांखे पंहिंजो ॿारु वापसि मिले। इन नंढड़ा ॿार असांजो आराम हुयो, असां हाणे मदद कयो, जिथे बि आहे असांखे पंहिंजो ॿारु हाणे वापसि वठी। कुमार मुंहिंजो पुटु आहे। अॼु हुनखे 5 ॾींहं थियो आहे त लापता आहे। न कंहिं शइ जी ख़बर आहे किथे आहे, न को कंहिंसां झगड़ो, न का शइ थियल आहे। असांजो शक आहे त हिन सां ॿुधी चंद सां जेको आहे कारोबार जे हिसाब सां हुनजी लेन देन हले पई, जंहिं उन खे मतिलबु केस कया, हर शइ में हुनखे असांजे पुट खे डिप्रेशन में विझी छॾे। उन जे हिसाब सां ख़बर ई नथी पए त हीउ काॾो वियो आहे। असांखे वस वारनि खे वेनती कयूं था, अर्ज़ु कयूं था त असांखे पंहिंजो ॿारु मोटाए ॾियो, असां सां इंसाफ़ कयो।